नाज़रीन प्रोग्राम तिखियूं ॻाल्हियुनि सां गॾु तव्हांजो होस्ट ख़ालिद अहमद शेख मौजूदु आहे। असां जीअं ई त मुख़्तलिफ़ अख़बारूं न्यूज़ वग़ैरह ॾिसूं था पिया, उन में नओं ताज़ो जेको हिकिड़ो इमर्जिंग हिकिड़ी सिचुएशन आई आहे, उन में आसिफ़ अली ज़रदारी चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मोहतरम बिलावल भुट्टो साहब जे विच में हिकिड़ो इख़्तिलाफ़ थियो आहे, जंहिंजे करे सिचुएशन जेके आहिनि पॉलिटिकली ॾाढी वॉलेटाइल थी वई आहे सिंध जे अंदरि। इन ते सॼे जेको आहे डिस्कशन थींदी पूरे जेको मुकमल इन लाइ मां भलीकार चवां थो पंहिंजे महिमान मोहतरम इनाम शेख साहब खे। साईं पॉलिटिकल एनालिस्ट आहिनि, उस्ताद आहिनि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में कमु करे चुका आहिनि। असां सां गॾु ॿियो बि जेको महिमान आहे जावेद काज़ी साहब आहे, सुप्रीम कोर्ट जो नामियारो वकील आहे, एनालिस्ट आहे ऐं लेखक आहे। जी इनाम शेख साहब, तव्हां ॾिठो त हे जेको नओं जेको जीअं ई इलेक्शन्स अनाउंस थियूं आहिनि त हिकिड़ी सियासी जोड़ तोड़ थी आहे। इन खां पोइ बिलावल भुट्टो साहब जेको आहे पंहिंजी इलेक्शन हिकिड़ी कंपेन हलाई केपी में शुरू कई। इन खां पोइ हिकिड़ो माना ॿुधायो त पोढ़ा जेके आहिनि हाणे इलेक्शन में जेके आहिनि उहो पंहिंजो जेको आहे किरदारु जेको आहे उहो सबॉर्डिनेट कनि नौजवाननि खे, जेको आहे उहो अॻिते अचणु घुरिजे। इन खां पोइ तव्हां ॾिठो त जेको आसिफ़ अली ज़रदारी साहब आहे, उनजो हिकिड़ो इंटरव्यू आयो। उनखां पोइ सॼो जेको माहौल जेको आहे तब्दील थी वियो। पीपल्स पार्टी में कुझु अहम माण्हुनि इस्तीफ़ाऊं बि ॾिनियूं। मां चाहींदुसि त जेको अॼु प्रोग्राम में असां पीपल्स पार्टी जे इमर्जिंग जेकी लैंडस्केप आहे, पीपल्स पार्टी जो छा रोल हूंदो, इन में जेको पहिरियों मां तव्हां चाहींदुमि बिलावल भुट्टो जो जेको रिएक्शन आहे ऐं उहो दुबई हली वियो आहे, उन में तव्हां छा था ॾिसो? इनाम साहब। महिरबानी तव्हांजी। तमामु घणियूं हिन ते डिस्कशन्स मीडिया में, सोशल मीडिया में, ॿियनि हंधनि ते आहिनि। मुंहिंजो जेको ख़्यालु आहे उन में मूंखे इहो थो नज़र अचे त हीअ हिकिड़ी कैलकुलेटेड सॼो मामिलो आहे ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं उन में हिकिड़ी अदाकारी चओ या परफॉर्मेंस चओ उहा सीरियस न हूंदी त उनजो जेको असुलु ॻाल्हि जो मक़सदु आहे उहो बि फौत थी वेंदो। छाकाणि जो बिलावल ज़रदारी जी जेका सियासत आहे उहा वॾे ज़रदारी साहब खां कंहिं बि तरीक़े सां मुख़्तलिफ़ न आहे। साॻिया ई माण्हू आहिनि, साॻियूं ई टीमूं आहिनि, साॻिया ई वज़ीर आहिनि, साॻियो वॾो वज़ीर आहे, उहो होॾे बि सर्व कनि था, होॾे बि सर्व कनि था। त हिन महिल जेको पीपल्स पार्टी पावर स्ट्रगल में थोरो पोइ ते हटी वई आहे, उन में हिकिड़ो नओं जेको आहे सो रंग भरण जे लाइ नई जेका आहे ईअं सम्झो त स्ट्रेटजी अख़्तियार करण जे लाइ इहो मूंखे सम्झ में थो कयो वियो आहे। ऐं उनजो अल्टीमेटली हिकिड़ो थ्रेट थो करे इस्टेब्लिशमेंट खे या ॿिया जेके सीरियस कंटेंडर्स आहिनि पावर पॉलिटिक्स में, ॿियो उन्हनि खे थोरो नरम थो करे, ॿियो उन्हनि खे सॉफ्ट करे ऐं हिकिड़ो बहितर चहिरो ऐं एकोमोडेशन वारो चहिरो पेश थो करे इस्टेब्लिशमेंट जे आॾो ऐं ॿिया जेके हुनजा साबिक़ा इतादीन। मूंखे लॻे थो त तव्हां ॾिसंदव, मुंहिंजो मुमकिन आहे त ग़लति बि साबित थिए ॻाल्हि, पर जेका हिन महिल ताईं मुंहिंजी परसेप्शन आहे उन मूजिबि ज़रदारी साहिबु दुबई वेंदो, उतां थोरियूं घणियूं अञा तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं थींदियूं, थोरो अञा घणा जेको आहे सो मामला बज़ाहिर ख़राबु थींदे नज़र ईंदा, पर अॻिते हली तव्हां ॾिसंदव इहे मामला ठीकु थी था वञनि। ऐं थींदो बि ईअं त जेको बिलावल आहे उहो पंहिंजे वालिद साहिब जी जेका ॻाल्हि आहे उनखे वज़न ॾेई ऐं वरी उन ई पॉलिटिकल सिनेरियो में मोटींदो जंहिंमें अॼु खां 1.5 साल 12 महीना पहिरियों हुयो। छाकाणि जो हिन महिल पंजाब में जेका ऐं केपी में सूरत, इवन बलोचिस्तान में सूरत हाल आहे पीपल्स पार्टी जी, उहा ॾाढी ख़राबु आहे। उनखे इन वे सम्झो कैंडिडेट्स ई कोन था मिलनि। ऐं नंबर 2 ॻाल्हि इहा आहे त सिंध में बि हाणे जेके पावर कॉरिडोर में लाॻापियल धुरियूं आहिनि उहे चेंज आणण जे लाइ सीरियस थी वियूं आहिनि। उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हेठि मथीं लेवल ते राब्ता कनि थियूं। त बार्गेनिंग जी मूंखे जेका पोज़ीशन सम्झ में इहा थी अचे त ज़रदारी साहिबु चए थो ठीकु आहे, जेकॾहिं मथे तव्हां असांखे एडजस्ट नथा कयो त घटि में घटि हेठि असांखे सेफ पैसेज ॾियो त जीअं असांजी सियासत सर्वाइव करे। तंहिंजे करे मां सम्झां थो कुझु ई ॾींहंनि में इहा पिक्चर वधीक वाज़े। मां चाहींदुसि त न त जेको वधीक जेको आहे इन्हनि जेके बिलावल जी जेकी नई जेकी रिएक्शनरी पॉलिटिक्स आहे जेके पंहिंजे वालिद साहिब सां हिन लाइ जावेद काज़ी साहिब जो तव्हां छा था चओ, हिन में छा आहे तव्हां रोल? मुंहिंजो इनाम साहिब सां इख़्तिलाफ़ु आहे। ऐं ॾिसो जहिड़ो जेको आहे सो को बिल्कुलु ऑर्केस्ट्रेटेड
जेको आहे जहिड़ो इहो जहिड़ो हिकिड़ो फितरी ॾिसण में थो अचे। ॾिसो, मूं तव्हांखे अॻु में बि चयो हूंदो त हीअ पार्टी पंहिंजे डायनामिक्स में रिडंडेंट पार्टी थी वई आहे। उहा बेनज़ीर भुट्टे वारी वाइब्रेंट पार्टी, बेनज़ीर भुट्टो क्राउड पुलर, ताज़ो तव्हां जो हिकिड़ो जलसो थियो मिठीअ में, उहो बि हिकिड़ो अरेंज माण्हुनि ते ज़िमेदारी रखियल हुई, उन्हनि खे पोइ अधु माण्हू हेॾे पिया की हेॾे पिया की होॾे पिया विया। त ॿियो जेको ख़ासि मसइलो आहे उहो इहो आहे त आहे त बेसिकली पार्टी जी जेका बुनियादु उहो त भुट्टोइज़म जा सहर, ज़रदारी साहिबु सहर त आहे ई कोन को सहर हिकिड़ी पूरी बेनज़ीर भुट्टो जी हींअर जी मिसाल तौर जहिड़ो तेज़ थी वञे, हिते मां इनाम साहिब जी ॻाल्हि सां थोरी सहमत वठी मां वरी न कंदुसि, छाकाणि त हिकिड़ो इहो आहे त कैच पिया कनि बेनज़ीर भुट्टे खे। ट्विटर ते फोटो ऐं बेनज़ीर भुट्टे जो मां माना पीस सां माना थोरो इख़्तिलाफ़ थो रखां, बुढा हलिया वञनि, हे वग़ैरह पोड़ा हलिया वञनि। ऐं बेनज़ीर भुट्टो वरी अॼु बि जेको आहे हिकिड़ो अहिड़ो आहे जेको इलेक्शन में उहो उनजी जेका आहे सा हिकिड़ी अहमियत आहे, ऐं उहो जेको पॉपुलर वोट आहे उहो बेनज़ीर भुट्टो खणंदी। बेनज़ीर भुट्टो अगरि न हूंदी त पॉपुलर वोट कोन खणी सघंदा। जीअं इमरान ख़ान हिकिड़ो शहर आहे, इमरान ख़ान जेको बि वोट बैंक आहे उनजो हिकिड़ो पॉपुलर वोट आहे। जेका ॻाल्हि सम्झण जी आहे उहा इहा आहे त हिन वक़्तु पार्टियूं ॿ आहिनि बेसिकली, हिकिड़ी PMLN आहे ऐं ॿी PTI पार्टी आहे। ऐं पंजाब में जेको अॻे इहो न हूंदो, अॻे PMLN हूंदी, पीपल्स पार्टी हूंदी, PMLN हूंदी, पोइ PMLN थी, पीपल्स पार्टी थी, वरी PMLN हिन दफ़े रेज़िस्टेंस ॾिनो आहे हाणे 5 सालनि हुनजी पार्टी रेज़िस्टेंस में ऐं लीडरशिप बि ठहंदियूं आहिनि, रेज़िस्टेंस में पार्टियूं बि ठहंदियूं आहिनि। उन में जेको आहे सो तव्हां ॾिठो त हाणे जेको नओं अलायंस पियो ठहे उहो तमामु वॾो ब्रॉड अलायंस पियो ठहे पियो नवाज़ शरीफ़, उन में मौलाना फज़ल रहमान साहब गॾु, इहे असांजी जेका GDA उहा बि न गॾु, MQM बि गॾु, होॾे डॉक्टर मालिक वारा बि गॾु आहिनि, त होॾे अख्तर महगल बि गॾु आहे, त होॾे बाप बि गॾु आहे। त हू त वॾे लार्जर जेको आहे त उनजो जेको पार्टी जो जेको आहे श्रिंक बि करे अहिड़े तरीक़े सां जीअं हिकिड़ी कहिड़ी असांजी जेका आहे सा KPK में हली हुई हिकिड़ी मूवमेंट जेका पख्तून मूवमेंट जेका आहे, त हिकदमि तव्हांखे ख़बर पई त उन इक्लिप्स कयो उन पूरे हुन ते ANP ते, ANP जूं हींअर घराड़ियूं जेके आहिनि एॾियूं वेही वियूं आहिनि जो 1-2 सीट ते पहुता, उहा ई पार्टीअ ते ॻाल्हि 10 साल अॻु में फॉर्मेशन गवर्नमेंट ठाही अथनि। ख़ुदि बिलावल भुट्टे 15 साल छा कयो? 2009 खां वठी बिलावल भुट्टो 2021 ताईं 22-23 ताईं बिलावल भुट्टे छा कयो? बिलावल भुट्टे खे मिलियो अपोज़िशन त मिली कान का, ही वॉज नेवर अ लीडर ऑफ द अपोज़िशन। असेंबली में वेठो आहे हुते, पर मतिलबु हिकिड़ो जेको सिंध में गवर्नमेंट आहे त थ्रू आउट गवर्नमेंट में हिकिड़ी जेको आहे बेनज़ीर भुट्टो ईअं कान्हे। इवन ख़ुदि आसिफ़ ज़रदारी बि ईअं कोन्हे को। आसिफ़ ज़रदारी जेलनि में रहियो आहे, तमामु घणो जेलनि में रहियो आहे, ऐं आसिफ़ ज़रदारी ज़मीनी हक़ीक़त ते पॉलिटिक्स करण जो पंहिंजो हिकिड़ो रवैयो आहे। बिलावल भुट्टो जंहिं तरीक़े सां वाइब्रेंट थी अचणु घुरिजे हा, उहो बिलावल भुट्टो पंहिंजी शख़्सियत कोन ठाहे सघियो। बिलावल भुट्टो सां सभु दरबारी गॾु, हेॾो बि दरबारी आहे, मेयर कराची बि दरबारी आहे, त मुराद अली शाह बि दरबारी आहे, हिकिड़ो फरतुल्ला बाबर अथनि को हिकिड़ो जेको आहे लेफ्ट जो, उहो बि चवंदा इस्तीफ़ा ॾेई हले वियो आहे अलाए छा। त पार्टी हिकिड़े शदीद बहरान में फासी पई आहे, ऐं पार्टी खे हेॾो वॾो अलायंस मिले थो पियो, पार्टी सां को बि अलायंस करण लाइ तयारु आहे ई कोन को, त पार्टी जेका आहे अलायंस में किथे बि का अहिड़ी का ख़ासि शइ कान्हे का। हाणे उन में इहा ॻाल्हि इनाम साहिब जी थी सघे थी त पार्टी तशवीश में आहे, हिकिड़ो होप थी सघे थो, पर आउं इहो कोन सम्झा ईअं आहे। हिन पार्टी खे सीवियर डैमेज कयो आहे आसिफ़ ज़रदारी। बड़ा अमीर थी विया हूंदा, अरबपति ऐं $1 बिलियन मिलिया विया हूंदा, पर उहो पंहिंजा जेको हिसाबु किताबु आहे हुनजी मलक रियाज़ सां जेका चौथ वे 20-30 हज़ार एकड़ बनियूं ॾियणु, हेॾे हो करणु, जेके बि कुझु थिया आहिनि कम ठेकनि जा, कमीशन जा, ट्रांसफर जा, पोस्टिंग जा, फलाणो वज़ीर हेतिरा कमाए थो हुनखे पार्टी फंड एतिरो ॾियणो हूंदो। कुझु मूं ॿुधियो अहिड़ा बि हुआ मिनिस्टर जेके सभु कुझु हलाईंदा, ख़र्चु वर्च कढंदा, त सॼो सिस्टम वेही वियो आहे। पार्टी इन इट सेल्फ इज़ लूज़िंग रैपिडली, ऐं थींदो आहे। मूं तव्हांखे चयो न, इहे पार्टियूं लूज़ थींदियूं रहंदियूं आहिनि। असां वारी पार्टियूं कई माज़ी थी वियूं, असगर ख़ान माज़ी थी वियो, त आसिफ़ ज़रदारी ईअं आहे जीअं तहरीक इस्तक़लाल जो असगर ख़ान, ऐं हुनजी जेका आहे सा आसिफ़ ज़रदारी साहिब जी अलाह वॾी हयाती ॾिस, माना मुंहिंजे 10 साल वधीक हयाती कंदो। हिन छोकिरे खे त अञा 40 साल माना अञा जीअणो, हुन पॉलिटिकल वॾो कैरियर आहे। त हिन सॼी क्राइसिस में जेको लार्जर सबस्टेंस आहे
उहो तमामु सीरियसली मौजूदु आहे त पीउ सां उहो कोन थो सहमत करे पियो, पीउ जी पंहिंजूं पॉलिसीज़ आहिनि ऐं पुट जी पंहिंजूं पॉलिसीज़ आहिनि, पर बिलावल भुट्टो ख़ुदि जेको आहे जंहिं सहर सां पार्टी खे ठाहे अचिणो हो, अगरि पीउ खे माइनस बि करे थो त उन लाइ तॾहिं बि कोई फ्यूचर न आहे। काई साहब सर अनाम साहब काई साहब चवे थो त जेको आहे न बिलावल भुट्टे खे अपोजिशन जेको आहे न ॾिठी न उहो अपोजिशन जो जेको रहियो उन में पॉलिटिकल लर्निंग जेकी माना हाणे जेको आहे न तव्हां ॾिसंदो इंटरव्यू जे अंदरि जेको तव्हांजो आसिफ अली ज़रदारी साहब बि चवे थो त जेको आहे न हिनखे प्रॉपरली ट्रेंड न आहे। इन लाइ जेको आहे प्रॉपरली ट्रेंड न हुजण जे करे छा इहा ॻाल्हि बिलावल साहब खे सही न लॻी आहे, उन रिएक्ट कयो आहे हिन जे इन खां पोइ जेको आहे ॿिया वरी पार्टी में उहे माण्हू मौजूदु आहिनि जेके तक़रीबन जॾहिं पार्टी ठही आहे उन खां वठी स्टिल वर्ड इन पार्टी जा उहे यको पार्टी में रहिया आहिनि, हाणे उहे वरी ॿिए तरीक़े सां नाराज़ थिया आहिनि त तव्हां बिलावल साहब अहिड़ी ॻाल्हि तकीर छो कई जंहिंसां जेको आहे न माना हिकिड़ा जेके पॉलिटिकल जेके माण्हू आहिनि जेके पुराणा माण्हू आहिनि उहे जेके न पोइ हिते थी वञनि। इहा इन ॻाल्हि में वरी मां चाहींदुमि त तव्हां जेको नज़र विझो त छा बिलावल भुट्टे जेको आहे वाकई पॉलिटिकली उहो ट्रेंड न आहे या ट्रेंड आहे? ॾिसो हाणे पहिरीं त ज़रदारी साहब जी पॉलिटिक्स ते थोरी नज़र विझो। माना मुंहिंजो त जेके बि अॻु में टॉक शोज़ साल अवल थियल आहिनि तव्हां रिकॉर्ड खणी ॾिसो, मुंहिंजो इहो हो त जेको चवनि था त वॾो आला दिमाग़ आहे, सियासत जो बर्टन रसल आहे ऐं साईं सियासत हुनजे घर जी बानी थी वई आहे। ऐं भाई हुन एट द एंड ऑफ डे पीपल्स पार्टीअ खे ॾिनो छा आहे? पीपल्स पार्टीअ जी चेयरपर्सन जेका चित्राल मां सीट खणंदी हुई, जेका गिलगित मां सीट खणंदी हुई, जेका पंजाब जे पीपल्स पार्टीअ जा सिंध जा लीडर पंजाब मां वञी सीटूं सिक्योर कंदा हुआ, ऐं उहा पार्टी अॼु हुन करे 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 अचे सिंध जे सरहदुनि जे अंदरि बिहारी ॿाहिरि कैंडिडेट ई नथो मिले। जेको पावर बेस पंजाब हो जो पार्टी जो पंजाब हो, सिंध घटि ई, ॿियूं बि हिते धुरियूं अचनि पियूं पर पंजाब हुनखे पावर ॾियारे पियो। ॿियो जेका हुन चयो त मां ट्रेनिंग कई आहे, बिलावल भुट्टो जेको आहे सो वॾी हिकिड़ी सियासी फिगर थी मथे उभरंदो, ज़ाहिर आहे उन थोरो तक़रीर जे हवाले सां त पाण खे डेवलप कयो आहे, तक़रीर सुठी पियो करे वञे ख़ासि करे नेशनल असेंबली जे फोरम ते। ॻाल्हि इहा आहे त ट्रेनिंग इहा ई न त जंहिंखे पार्टी जो चेयरमैन आहे, जेको सभ खां वॾो उहिदो आहे, हीअ पीपल्स पार्टी पार्लियामेंट न आहे, पीपल्स पार्टी इन इट सेल्फ आहे जंहिंजी 70 साल लेगेसी आहे। हाणे उन पार्टीअ जो हाल इहो आहे त हुनजो चेयरमैन खे पंहिंजनि लफ़्ज़नि ते कंट्रोल कोन्हे। जेकॾहिं हल उन खां पोइ वरी रिकरेक्ट पंहिंजो पाण खे करेक्ट कबो आहे, उहो जेकॾहिं चेयरमैन में ग़लती बि थी वई त उनखे पोइ करेक्ट करे पियो सघे, पर उहो उन ते उन स्टैंड वरितो आहे। ऐं इहो ॿियो सुवाल इहो आहे त जीअं जावेद साहब चयो त ख़ुदि जेका नवाण जी ॻाल्हि करे थो बिलावल भुट्टो, उहा केतिरे क़दुरु जेका आहे सा दुरुस्त ॻाल्हि आहे। भाई का मूंखे ॿुधायो त जेके मॉडर्न तरीक़ा आहिनि पॉलिटिकल मैनेजमेंट जा, पॉलिटिक्स करण जा, उन में का हुन सुठी टीम ठाही आहे, को हुन सुठो हिकिड़ो रोड मैप ठाहियो आहे, को हुन जेके गुज़िरियल घटि में घटि पोयां 5 साल हुन ॾिठो पिए सिंध गवर्नमेंट खे पूरी तरह सां कारकर्दगीअ खे, उन में के अहिड़ा सुठा मिनिस्टर्स आंदा हुन का जेके हिन से कंहिं तालीम समेत कंहिं शोबे में का वॾी अॻु भराई थी। उहो ई साॻियो जेको ज़रदारी मॉडल हो त भई करप्शन जो हिकिड़ो उहो जेको हुनजे मथां आहे लेबल, उनखे ई कंटिन्यू कयो वियो, उहा ई साॻी टीम ठाही वई। बल्कि किन हल्कनि जो ख़्यालु हो त बिलावल जी टीम जेका आहे इन्हनि मामलनि में वधीक जेका आहे सा हेठि लही वई आहे। त आख़िर कहिड़ी शइ आहे जेका हिननि खे डिफरेंट करे? मूंखे त ईअं थो सम्झ में अचे त ही हिकिड़ो त तव्हांखे मां पहिरियों सबबु ॿुधायो, ॿियो मूंखे सबबु ही थो नज़र अचे त पार्टी जी जेका ओवरऑल पाकिस्तान में किरंदड़ साख आहे, वोट बैंक जेको हुनजो घटिजे थो, उनखे इंटैक्ट रखण जे लाइ ईअं मुमकिन आहे त ज़रदारी साहिबु बिलावल खे अॻियां खणी अचे ऐं बज़ाहिर इख़्तिलाफ़ शो करे ऐं चए त भई बेनज़ीर भुट्टो जो असुल हायर जेको आहे, असुल वारिस जेको आहे उहो पॉलिटिक्स करे थो ऐं हाणे उहो लीड कंदो, पाण बैकफुट ते हलियो वञे, इहो बि अॻिते हली मुमकिन आहे। पर ब्रांड उहो साॻियो आहे, उनजी रुगो मथां जेको पैकिंग आहे उहा चेंज थींदी। का बि बिलावल भुट्टे जे सियासत में अहिड़ी नवाण कान्हे जेका हुनजे वोटर्स खे अट्रैक्ट करे, जेका वधीक इतिहादी ठाहे। ऐं इहा पॉलिटिक्स जी ॾिसो न, नवाज़ शरीफ़ खे जेके जिस पॉलिटिक्स खे तव्हां कंपेयर कयो त हुन खां मौलाना रुठल हो, उनखे वापसि वठी आयो आहे, जेके जेके
पावर कॉरिडोर में स्टेक होल्डर्स थी पे सघिया, उन्हनि ते वञी हथु रखियो अथई ऐं सिंध में हुन जेका आहे सा पंहिंजी नए सिरा ऑर्गेनाइज़ेशन शुरू करे ॾिनी आहे। त उहो जेका पाकिस्तान जो पॉलिटिकल एनवायरनमेंट आहे उन में त वधीक वाइज़ली ज़रदारीअ जे मुक़ाबले में नवाज़ शरीफ़ पियो प्ले करे। ज़रदारी त पंहिंजा जेके इतिहादी आहे, अच्छा टीम में जेके चङा माण्हू आहे, प्रेज़ेंटेबल आहे, जेके चङा चेहरा आहे, उन में मुस्तफ़ा नवाज़ खोखर हुजे, उन में एतज़ाज़ हसन हुजे, या हाणे फरतुल्ला बाबर जूं ॻाल्हियूं ॿुधो था, या चौधरी मंज़ूर हुजे, कायरा हुजे, इहे तक़रीबन सभु हाणे जेके आहिनि बैकग्राउंड में हलिया विया आहिनि ऐं हुननि जी टीम जेका हिन महिल फ्रंट ते कमु करे थी उहा तव्हांजे साम्हूं आहे। नतीजे में परफॉर्मेंस बि तव्हांजे साम्हूं आहे। जेकॾहिं मां तव्हांखे बिल्कुलु ज़िमेदारी सां चवां थो, जेको ज़रदारी साहब यूसी मॉडल इलेक्शनरी सियासत में क्रिएट कयो आहे, त बाबा यूसीअ जे नाज़िम जे सतह ताईं 5 नलका बि ॾियो, 5 नौकरियूं बि ॾियो, सिलाई मशीनूं बि ॾियो, उनखे पाबंद कयो त हाणे इहा यूसी जी पोलिंग स्टेशन तोखे खटणी आहे। जेकॾहिं इहो तजुर्बो कंहिं बि तरीक़े सां एस्टेब्लिशमेंट या नवाज़ शरीफ़ या ॿिया जेके इतिहादी इनखे नाकाम था बणाइनि, त ख़ुदि ज़रदारी साहब जे सियासत जी बका जे लाइ सुवाल पैदा थी वेंदो। काई साहब तव्हां ॾिसो था, इनाम साहब ॻाल्हि कई किरंदड़ पीपल्स पार्टी जी साख जेकी आहे, तव्हां बि ॻाल्हि कयो था पीपल्स पार्टी श्रिंक थी थिए हिते, पर हाणे तव्हांजी जेको लंडन में जेको जॾहिं जीअं ई माना हुकूमत जेकी असांजी आई, जेके सभई पार्टीज़ गॾु थियूं इमरान ख़ान जे लहण खां पोइ, सभु पार्टी करे हिकिड़ो PDM जी हिकिड़ी हुकूमत आई, उन में हिकिड़ो उन खां पहिरियों हिकिड़ो लंडन दुबई जे अंदरि हिकिड़ो जेको आहे न हिकिड़ी पाण में बैठक थी हुई सियासी, हुन में नवाज़ शरीफ़ साहब बि मौजूदु हुयो, ज़रदारी साहब मौजूदु हुयो, ॿई जेके नौजवान जेके मरियम नवाज़ साहिबा बि, बिलावल साहब मौजूदु हुयो। उन में हिकिड़ी माना सियासी सर्कल्स में हिकिड़ी डिस्कशन अचे थी त उते कोई हिकिड़ी का डील थी आहे। उन खां पोइ वरी नवाज़ शरीफ़ साहब मोटी आयो आहे। उन खां पोइ पीपल्स पार्टी जेको आहे न कुझु माना जीअं ई माना बलोचिस्तान में इलेक्टेबल्स जी हिकिड़ी चूंड शुरू थी वई आहे। इलेक्टेबल हर को जेको नवाज़ शरीफ़ विज़िट करे थो त इलेक्टेबल्स में पार्टी में शमूलियत कनि था। नवाज़ शरीफ़ या शहबाज़ शरीफ़ हिन में सिंध में अचे थो, उते इलेक्टेबल्स शमूलियत कनि था पिया। इहा जेकी आहे इलेक्टेबल्स जी सियासत जेकी आहे, इहा पाकिस्तान में रहंदी। ऐं बिलावल भुट्टो छा इन इलेक्टेबल जी सियासत खां अलॻि थियणु चाहे थो, नई जोड़ जेका करणु चाहे थो, या ॿी का ॻाल्हि आहे? बिलावल भुट्टे वटि उहो टर्फ, उहो मैदान आहे ई कोन को जेको बेनज़ीर भुट्टे वटि हो या अॻे माज़ी। बिलावल भुट्टो हिकिड़े अहिड़े ज़माने में पॉलिटिक्स पियो करे जिते तमामु घणी पॉलिटिक्स जेका आहे सा पंहिंजूं घराड़ियूं विहारे वेठी आहे। पॉलिटिक्स ॾाढी करप्ट थी वई आहे, तमामु इलेक्टेबल सेंट्रिक थी वई आहे। इहो जेको नरेटिव बेस्ड पॉलिटिक्स जीअं पाकिस्तान में थींदी, उहा माज़ी वारी हींअर आहे ई कान। जेको इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे त बेसिकली जेका मीटिंग थी सा थी, ही हिकिड़ी ॿी शइ आई त हिन यकदमि महसूसु कयो नवाज़ शरीफ़ जे अचण खां पोइ। ऐं ॿियो जेको नवाज़ शरीफ़ साहिब जे बारे में चयो त हिन लाडला आहे, लाडला पाण चयो बिलावल भुट्टे, इहो हुनजो फियर हुते हेठि। ऐं जे 5 साल 10 साल जे नवाज़ शरीफ़ रहिजी वियो हुते असां फेडरेशन में, त पीपल्स पार्टी सफ़र कंदी ॾाढो। भई क्राइसिस हो, पीपल्स PMLN मोचड़ा पे खाधा उन खां इमरान ख़ान खां, त जेका गवर्नमेंट ठही इमरान ख़ान कढण खां पोइ उन तक़रीबन 50% जा पार्टनर हुआ असां वारा जेके आहे ही पीपल्स पार्टी वारा फेडरेशन में। तमामु वॾा मज़ा वरिता उन्हनि उनमें। त हिकिड़ो स्ट्रॉन्ग PMLN जो शेप जेको आहे उनखे कोन थो वणे। हाणे उहो जेको एंटायर PMLN जेको वोटर आहे, जेको PTI जो वोटर आहे, ही उहा नरेटिव पियो ठाहे बिलावल भुट्टो। ही इज़ ट्राइंग टू अट्रैक्ट दोज पीपल इन पंजाब who are anti-PMLN, PTI खे जेको आहे वॉक माना कोन थो मिले मौक़ो हुनखे सही तरीक़े सां जेको आहे लेवल प्लेइंग फील्ड जेका बि जेका आहे हुनखे इज़ीली कोन थो हुनखे इलेक्शन करणु ॾींदो, हुनजो हू हुनखे कैच करणु था चाहिनि नरेटिव खे। त ख़ुदि उहो डेंजरस आहे, छाकाणि त इमरान ख़ान जूं रूट्स त PTI TTP सां आहिनि। इमरान ख़ान जूं रूट्स त जेके आहिनि से बेनज़ीर भुट्टो जे मर्डरर्स हुअनि, ज़ालक जे फॉलोअर्स हुअनि। त कंफ्यूज़ आहे नरेटिव पीपल्स पार्टी अगरि ईअं ठाहींदी। विच में इहो थी सघे थो त जेको आहे सो मुमकिन आहे आसिफ ज़रदारी साहिब हिकिड़ी डील कई हुजे, माना को मिसाल तौरु को प्रेसिडेंट आऊं थियां त प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ़ थिए मिसाल तौरु, ऐं ख़ुदि स्टेब्लिशमेंट चाहींदी हुजे त असांखे फ़िलहालु तव्हां ॾियो 5 साल पाकिस्तान खे जेको आहे ॾियूं त हीअ थोरा सा सस्टेनेबल तरह निकिरूं, त पाण में घटि में घटि वन टारगेट इहो ई आहे त हीअ जेको यहूदी लाबी पाकिस्तान में घिरी आई थ्रू इमरान ख़ान पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण सां उनखे माना थोरो साफ़ सफ़ाई उहो कयूं, मिसाल तौरु ईअं आहे। पर बुनियादी तौर ते जेका एविडेंस अचे थी पई, उहा एविडेंस इहा एविडेंस कान्हे का नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो जो जहिड़ो थी पियो।
नुसरत भुट्टो की ख्वाहिश ही त मुंहिंजे पुट खे मुर्तज़ा खे अकोमोडेट कयो पार्टी जे अंदरि हुन में बि इहो ई जेका विरासत जो हिसाब किताब त ॿ पार्टी इंटरप्राइज़ आहे बाबा जी पार्टी आहे मां वॾो पुटु आहियां मूंखे बि कुझु ॾियो पोइ आहे कीअं उहो उनजो कॉन्टेक्स्ट जुदा आहे पर जहिड़ो पंहिंजा हिते हो नुसरत भुट्टो जो ऐं बेनज़ीर भुट्टो जो हुनखे बि इहो ई ऐं हुन पंहिंजे बेनज़ीर भुट्टो चयो मां चाचार ॿाचारनि खां मोकल थी वठणु चाहियां पई न ही उन कॉन्टेक्स्ट जो जहिड़ो न आहे ही को एॾो वॾो जहिड़ो बि कोन्हे ही हिकिड़ो बिल्कुलु पोज़ीशन आहे पार्टी बेसिकली ज़रदारी साहब विहारे छॾी हीअ पार्टी हिकिड़ी जेका स्टेटस को जी पार्टी आहे हीअ पार्टी जेका आहे सा बाप सां ठाह करे जनरल बाजवा सां गॾिजी जेको आहे PMLN खे लाथुनि हीअ पार्टी चौधरी एतज़ाज़ जेको ख़ुदि फ़ौजियुनि सां गॾु वेहंदो उन वक़्तु जी जेका हिसाब किताब उन सां गॾु वेही जेको आहे सो इहो कहिड़ो असां साकिब निसार सां गॾु ठहियो वेठो वॾियूं ताड़ी बाड़ियूं वॼाइनि नवाज़ शरीफ़ नथो उहो हिकिड़ा चौधरी ठीकु आहे न सर त एतज़ाज़ असां वारो जेको बैरिस्टर एतज़ाज़ जेको आहे त उन में तमामु इस्टेब्लिशमेंट जो वेझो करे वियो असां ज़रदारी साहिबु ऐं बिल्कुलु एतिरे ताईं वेझो करे वियो जो जेका 2018 जी इलेक्शन आहे हुनखे ज़रदारी साहिब खे डिस्टर्ब ई कोन कयो आहे RT सिस्टम जो फेल्यूअर थियो आहे सॼो कुझु थियो आहे MQM जूं सभु सीटूं गाइब थी वियूं आहिनि पंजाब में हेॾो हिसाब किताब थियो आहे हिकिड़ी बि सीट पीपल्स पार्टी हुननि डिस्टर्ब कान कई आहे इनजो मतिलबु त ज़रदारी साहिबु ऑन बोर्ड हो ज़रदारी साहिबु आख़िर में जॾहिं इस्टेब्लिशमेंट फ़ैसिलो कयो त इमरान ख़ान मथां कढूं पिया त पोइ वञी ठहियो आहे ज़रदारी साहिबु एसि ताईं ठहियो आहे त को शहबाज़ शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ जो पाण में जहिड़ो आहे शहबाज़ शरीफ़ अॻिते थींदो असीं चढ़ी ईंदा हुआसीं त ॻाल्हि इहा आहे त बेसिकली उहो जेको कोविड अंदरि में जेको झेड़ो कनि पिया शहबाज़ शरीफ़ ऐं नवाज़ शरीफ़ उहो हो ई कोन को शहबाज़ शरीफ़ हैज़ प्रूवन वेरी वेरी लॉयल टू हिज एल्डर ब्रदर उहो जेको तव्हां ॾिसो साम्हूं 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 बीठो आहे जेका गवर्नमेंट ठही उन में जेको जीअं भाउ चयुसि पियो तीअं पिए कयईं ऐं आख़िर में जेको आहे सो हुनखे हिनखे धोखो ॾियो हुनखे धोखो ॾेई पंहिंजे भाउ सां गॾु बीठो आहे द थिंग इज़ दैट त हिकिड़ो त मुंहिंजे ख़्याल में त कुझु एविडेंसिस इहे बि अचनि थियूं पयूं त में समाज टुटे पियो सॼी ग़ुलामी अची वई आहे टोटल ग़ुलामी आहे फातिमा फरोड़ो जो ॻोठ जो जेको घरु आहे एतिरो उहो सॼी सिंध जो अक्स आहे अॼुकल्ह ख़ुदकुशियूं बि थियनि पियूं तमामु घणियूं हिकिड़े मख़सूस माण्हुनि माल खाधो आहे ऐं उहो माल खाधो आहे बैड गवर्नेंस क्रिएट करे बैड गवर्नेंस इट सेल्फ वॉज एन इकोनॉमी ऑफ पीपल्स पार्टी टू फ्लोरिश ही हिकिड़ो कमु आहे करोड़ रुपए जो उन में 20 लख रुपए जो खपो 50 लख सिर्फ़ु खाई वञे फलाणे ट्रांसफर ते हीअं कबो इन ते ऐं मां तव्हांजे हिन में एक्सटेंशन में ऐं जंहिं बि तव्हां ॾोह जो पीछो खणो न फातिमा फरोड़ो जो केस खणो MPA या MNA हुननि जो आहे साईं मुंहिंजे चवां हे जेको धाड़ो लॻो आहे ताज़ो उहो केस खणो त उन में हिकिड़े ख़ासि CM हाउस सां लाॻापियल एडवाइज़र जो हुनजो सेक्रेटरी आहे साबिक़ चीफ मिनिस्टर जो अहिड़ी तरह सिंध में होॾां जेको उमेर रबाब वारो केस मेड़ में खणो त अगेन उहो MPA पीपल्स पार्टी जो आहे हिननि हिकिड़ो ईअं थो महसूसु थिए त जेको ख़ासि सिंध में त को लाइसेंस टू किल ॾेई छॾियो हो त बाबा ठीकु आहे तव्हां रुॻो असांखे सीट खटी ॾिजो वोट असांखे ॾिजो हथु मथे खणी असेंबली में बाक़ी जेको तव्हांखे वणे उहो तव्हां कंदा रहो त माण्हू बि आख़िर हिकिड़ी हद ताईं बर्दाश्त कनि था न हाणे उहा ख़ुदि पीपल्स पार्टी जे अंदरि जेका भंजड़ा आहे जेका बग़ावत आहे उहो सेगमेंट आहे सोसाइटी जो जेको निस्बत हिननि पार्टी जो जेको निस्बतनि बहितर हो हाणे उन मां हिन ते हिकिड़ो तव्हां चओ था जे पार्टी जेकी बिल्कुलु जेको हिन महिल सभु माण्हू जेके ज़ाहिर आहे हिकिड़ी सोशल मीडिया बि आहे हिकिड़ा नौजवान बि ॾिसनि था पिया इलेक्शन कमीशन जेके चवे थी 2018 जे इलेक्शन खां पोइ 2023 ताईं 22 मिलियन माण्हू नवां जेके नवां वोटर्स आया आहिनि उनजो वॾो इम्पैक्ट ईंदो पर उन इम्पैक्ट ते वरी जेको उहा त हिकिड़ी अलॻि सां हिकिड़ी फिगर अचे थी पर हाणे जेको नवां इतिहाद ठहनि था पिया नवाज़ लीग अची वई आहे जेको सिंध में नवाज़ लीग हली वई जेको तव्हांजे बलूचिस्तान में जीअं सियासी जेकी थिए थी पई नई जोड़जक थिए थी पई इन में नवां इतिहाद जेके ठहनि था इन में पीपल्स पार्टी किथे वञी बीहंदी उन में ॾिसो पीपल्स पार्टी कॾहिं बि तसवुर बि न पिए कयो 4-6 महीना अवल त को सिंध में हुननि खे इन क़िस्म जो को सीरियस अपोज़िशन थींदी हो त ॾाढो मज़े में आहे त ऑल इज़ वेल वॉट हैज़ एंडेड वेल पर हाणे हुननि खे ख़बर पई आहे त ॿियूं कुवतूं बि जेके आहिनि जेके पाकिस्तान में
असुल इक़्तिदार जूं वारिस आहिनि जेके पावर पॉलिटिक्स खे जे पुतलियुनि खे हलाइनि पियूं, उन्हनि जो जेकॾहिं मूड चेंज थिए थो त तव्हां ॾिठो कीअं इमरान ख़ान खे कीअं उहो खणी आया, कीअं उनखे कढियऊं, नवाज़ शरीफ़ खे कढियऊं, मोहतरमा खे कढियऊं, वरी आंदऊं। त उहो माइंड सेट अञा ताईं जीअरो आहे। ऐं हीअं हिकिड़ी अहिड़ी ज़मीन हुजे न जंहिंखे जेका बसि तयारु हुजे, रुॻो हुन में हर ॾियण जी ज़रूरत हुजे, जेका पंहिंजी बुरी कारकर्दगी जे करे सिंध हिकिड़ो तयारु हिकिड़ो सूबो आहे जंहिंखे इमरान ख़ान अवेल न करे सघियो, जंहिं अपॉर्चुनिटी खे, जंहिंखे उन खां पहिरियों अरबाब ऐं ॿिया इहे न करे सघिया। हाणे नवाज़ शरीफ़ तव्हां ॾिसंदव त पंहिंजे पॉलिटिक्स में निस्बतनि ॿियनि जे भेट में कुझु बहितर ऐं मैच्योर सियासतदान आहे, जंहिंसां बैन अल-अक़वामी क़ुवतुनि खां वठी इलाक़ाई क़ुवतूं, मुल्क जा सियासी लीडर, एस्टेब्लिशमेंट सभु वेही ऐं ॻाल्हाए सघनि था। ऐं नवाज़ शरीफ़ एस्टेब्लिशमेंट जे सपोर्ट सां जेकॾहिं सभिनी धुरनि खे मिलाए ऐं सिंध जे अंदरि इहो तइ करे वरितो त हिननि खे टफ टाइम ॾियणो आहे, त मां थो सम्झां त बिल्कुलु पीपल्स पार्टीअ खे कार्नर करे सघनि था। ऐं पीपल्स पार्टी जेकॾहिं कार्नर थींदी त उन जे लाइ जवाज़ हुन ख़ुदि फ़राहम कया। वॾे में वॾी ग़लती करे वई आहे PMLN। बशीर मेमून साहब असांजो भाउ आहे, दोस्त आहे, असांजो पटारी न। हे तेगाणी साहब आहे को तेगो खान उत्तर में तेगो खान तेगो खान तेगाणी। हाणे तेगो खान तेगाणी हिनखे ॿियो को बशीर मेमून खे माण्हू कोन मिलियो आहे तेगो खान तेगाणी खां अलावा। उनखे PMLN में आंदो जेको सॼी सिंध जे अंदरि, जीअं असां वटि कंहिं वक़्त में जेके खानवाण में जेके हूंदा हिकिड़ा वॾा वॾेरा हूंदा कचे जा, उहो कचे जो वॾेरो वरी ख़ासि करे माना उहो माना धाड़े ॿारनि सां खणी रखंदो इलेक्शन। माना सफ़ा जीअं माना हिकिड़ो जीअं माना ईअं माना ईअं धाड़ेल कल्चर क्लाशनकोफ उहे हिननि ॻोठनि में मुंहिंजे घर में स्कूटरनि ते बि आया क्लाशनकोफ 20-30 मोटरसाइकिल रही पूरो थाणो भञी विया, को SHO खणी विया। त हाणे अगरि नवाज़ शरीफ़ खे अहिड़ा क़िस्म जा माण्हू खपनि था पिया त ॾाढो सेटबैक थींदो नवाज़ शरीफ़ में। ठीकु आहे न। हाणे इहा ॻाल्हि इमरान ख़ान असांजे असांजे इनाम साहब जी सही आहे त नवाज़ शरीफ़ पंजाब जो हिकिड़ो तमामु हिकिड़ो पॉज़िटिव ऐं कंस्ट्रक्टिव फेस आहे। ऐं पीपल्स पार्टी खे हिन वक़्तु बि हेॾी वॾी भॼन राह खां पोइ बि सिंध में गवर्नमेंट मूंखे ठहंदे ॾिसण में अचे थी पई। काई साहब मां हिकिड़ो सुवालु कंदो इमरान साहब खां, त काई साहब जो चवणु इहो आहे त पीपल्स पार्टी भले केतिरनि ई खामियुनि खां पोइ बि पीपल्स पार्टी हुकूमत ठाहींदी। पीपल्स पार्टी 15 सालनि जी तर्ज़ हुकूमत में अहिड़ी कहिड़ी शइ कई आहे जेकी पीपल्स काई साहब खे ॻाल्हि खे था इतफ़ाक़ कजे? ॾिसो हिते कारकर्दगीअ खां वधीक एक्सेप्टेबिलिटी आहे न, त केतिरो तव्हां कंहिं हंध ते क़बूल थियो था। मां नथो सम्झां, असांजो जावेद साहिबु पुराणो एनालिस्ट आहे, हुनजी गहरी बल्कि हुनजी फैमिली हुनजे ब्लड में पॉलिटिक्स हले थी, त हुनजो तजिज़े में ज़रूरु वज़न हूंदो। पर ॻाल्हि इहा आहे त मां नथो सम्झां त का अहिड़ी स्मूथ सेल पीपल्स पार्टीअ खे मिलंदी। तव्हां रुॻो 15-20 ॾींहं ॾिसिजो त जॾहिं जेके ढंढ जा पखी आहिनि, शिराज़ी, जतोई, ॿिया टियां जेके इहे थिया, उहे जेके NTPP वोट हो उहो 62 लख हे सिंध में 2018 जी बि इलेक्शन में, ऐं PP जो वोट हो 38 लख। त जेको एॾो इहो जेको आहे तक़रीबन 24 लख इज़ाफ़ी वोट आहे, जेके असुल जादूगर आहिनि उहे इन खे मैनिपुलेट करे ऐं कुझु वोट हेॾां जा होॾे करे वेंदा। त तव्हां इहो ॾिसंदव अलाए केतिरियूं, मुंहिंजो ख़्यालु आहे घटि में घटि 15-20 सीटूं हिन जेके बिल्कुलु क्लोज़ कॉन्टेस्ट में वयूं। त इवन 2018 में बि पीपल्स पार्टी जी इहा पोज़ीशन थोरी हुई जेका हुनखे मिली। जेकॾहिं अॼु रुॻो फेयर थियनि थियूं ऐं NTPP वोट खे थोरी बैकअप थिए थो, तव्हां ॾिसो नतीजा कहिड़ा हूंदा। हर ज़िले में इहे जेके चांडिया आहिनि लाड़काणे जा, या जामशोरे जा मलिक आहिनि, या नेम एनीथिंग महर आहिनि, हिननि जो त रिकॉर्ड सॼे ज़िले में, हर सिंध जे ज़िले में रिकॉर्ड इहो आहे त जॾहिं हिननि खे मास्टर्स वॉइस अचे थो त उहो त बदिलजी था वञनि। ख़ुदि जेका आहे पीपल्स पार्टी बसि रुॻो हिकिड़ो त पीपल्स पार्टी जी जेका पोइंट गवर्नमेंट हुई, इन में जेके बाख़बर हल्का आहिनि उनखे ख़बर आहे त पीपल्स पार्टी जा 27-28 MPA डिफेक्ट करे विया पे, पोइ उन्हनि खे लालचूं ॾेई ऐं हू करे ऐं ॿियनि हंधनि ते माफ़ी तलाफ़ी करे ऐं पंहिंजी गवर्नमेंट खे बचायो। न इन में हिकिड़ी जेका अजीब सिंधी सूरत ॾाढी अजीब आहे न। हिकिड़ो त सिंध कार्ड आहे,
उहो बेनज़ीर भुट्टो बि प्ले कयो या तव्हां वरी बेनज़ीर भुट्टो खे जस्ट ॾींदो कालाबाग डैम ते जेको आहे सो हुनजो हिकिड़ो मौक़ुफ़ हो बशीर कुरैशी सां गॾु वेही जेको आहे हुते तरणो ऐं पंजाब सिंध बॉर्डर ते ऐं उन खां पोइ ज़रदारी साहिबु 18th अमेंडमेंट जो तमामु वॾो प्लेयर आहे तमामु वॾी हिकिड़ी 18th अमेंडमेंट हुननि आंदी आहे ऐं ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका सिंधी जेका नरेटिव आहे त अलाए सॼा ॿ सूबा ठहंदा अलाए छा थींदो उन में सॼो कैपिटलाइज़ वरी पीपल्स पार्टी थी करे पीपल्स पार्टी सिंधी हिकिड़ी कॉम्पर्स पार्टी आहे यानी कॉम्पर्स जी तव्हां माना हो न कयो माना जेका जया अलहदगी वारी हिकिड़ी कॉम्पर्सन जा इशूज़ ते खणी थिए उहो ॻाईंदा आहिनि उनखे जेका सिंधी नरेटिव आहे उन ते हिकिड़ी वेठल पार्टी बहरहाल आहे उनजे करे उन्हनि खे पंजाब में धक बि लॻो आहे जेका हुननि पंजाब में सराइकी सूबे जी ॻाल्हि कई आहे त हुनजा हिकिड़ा ज़रदारी साहिबु हुनखे माना हिकिड़ो मतिलबु उनजो जेको ख़ासि जो जेको हिकिड़ो मौक़ुफ़ आहे उन पीपल्स पार्टी में अचनि ॿियो वरी जेको इनाम साहिब खे मां चवंदुसि मिसाल तौरु अलाए 150 सीटूं आहिनि अलाए 145 सीटूं आहिनि सूबाई असेंबली में अलाए घणियूं आहिनि 35 सीटूं आहिनि कुल मिलाए जेके बि त उन में वरी 80 खनि 90 खनि सीटूं जेके आहिनि हिन जूं थी वञनि 30-40 था अची वञनि ॿिया जेके आहिनि उन में MQM घणो थी विया जेका अर्बन वधीक थी वई GTR 3-4 MP आहिनि त उन में त तव्हां पीपल्स पार्टीअ खे खणी ड्राए विझंदो जेका 2/3 मेजॉरिटी थी रखे पई हींअर सिंध असेंबली में त उन मां पोइ माना सिंपल मेजॉरिटी त कंदी न सिंपल भई अगरि त तव्हां उन सीटूं ड्राईंदो हेॾे होॾे कंदो तव्हां हुनखे माना श्रिंक करे सिंपल मेजॉरिटी ते पिया सघो था हुनजी जेका क्लियर माना एब्सोल्यूट मेजॉरिटी जेका सिंध असेंबली में थिए त उनखे उन मां माना 20 सीटूं सूबाई असेंबली आहिनि न क़ौमी असेंबली त पाण कोन था ॻाल्हायूं तव्हां ॾिसो न हाणे ॿई जेके ॻाल्हियूं आहिनि नंबर 1 त बिलावल भुट्टे जे यानी हुन ते हुनजे नाले ते या क्रेडिट ते उहे न हालतूं आहिनि न उहे तजुर्बा आहिनि न उहा जिदोजहद मिसाल तौर ते मोहतरमा जॾहिं पंहिंजी सियासी ज़िंदगी शुरू कई त हुनखे जनरल ज़िया जे दौर में हिकिड़ो वॾो टारगेट साम्हूं करण जे लाइ हिकिड़ी फिगर हुई नंबर 2 मोहतरमा पाण जेलनि में वई पाण जलसनि में हली पाण धिका खाधई हिकु माण्हू सां मिली MRDयूं ॿियूं टियूं इन में नंबर 3 त मोहतरमा जेको आहे उनखे हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी पॉपुलर सपोर्ट हुई हिते उहा ॻाल्हि कान्हे न अहम ॻाल्हि सभ खां त मोहतरमा जी ट्रेनिंग कई हुई भुट्टे साहिबु हिते बाक़ी हिनखे इहे एडवांटेजिस बिलावल खे कोन्हनि के ऐं थोरो मुख़्तसरनि रुॻो इहा ॻाल्हि कंदुसि त इहा जेका हिन महिल बि सीटूं वरितियूं वेठी आहे उहा बि हिकिड़ी अंडरस्टैंडिंग एडजस्टमेंट हुई न इहा जेकॾहिं अंडरस्टैंडिंग एडजस्टमेंट ख़तमु थी थिए त बिलावल भुट्टो त लियारीअ मां सीट हाराए वियो महिरबानी इनाम साहब महिरबानी जावेद काज़ी साहब अॼु जे प्रोग्राम में असां जेको न बिलावल भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी जे विच में थींदड़ इख़्तिलाफ़ उनखे असां डिस्कस कयोसीं उहे सिंध में जेकी बि हाणे सियासी सूरत हाल आहे ऐं इमर्जिंग सूरत हाल जेकी इलेक्शन ताईं हलंदी उनखे ॾिठो वेंदो महिरबानी दोस्त